الصمد لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا أحد. بسم الله الرحمن الرحيم. قل هو الله أحد الله الصمد لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا أحد. بسم الله الرحمن الرحيم. قل هو الله أحد الله الصمد لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا أحد. بسم الله الرحمن الرحيم. اللهم كن وليك الحجة بن الحسن صلواتك عليه وعلى آبائه في هذه الساعة وفي كل ساعة وليا وحافظا وقائدا وناصرا ودليلا وعينا حتى تسكنه أرضك طوعا وتمتعه فيها طويلا. يا مدبر الأمور يا باعث من في القبور يا مجري البحور يا ملي الحديد لداود صل على محمد وآل محمد. बुलंद वसा सलवात पढ़ो। नारे तकबीर नारे रिसालत नारे हैदरी सलवात पढ़ो मोहम्मद औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वल जन्नतु लिल मुमिनीन वन नारु लिल मुनाफ़िक़ीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम व आलिहि तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन व लानतु दाइमतु अला आदाहिम अजमईन यौमिना हाज़ा इला क़ियाम यौमिद्दीन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ाल अल-मासूम अलैहिस्सलातु वस्सलाम कुल्लुना सफ़रुन नजात व सफ़ीनतुल हुसैन औसा फ़ी लुजदिल बिहार असरा। सलवात पढ़ो मोहम्मद। खुदावंद आलम चार द मासूमीन जो सदके तमाम असां जो ते चढ़ क़बूल हो दुनिया जो तरफ़ नियाज़ शान मुसाफ़िर शाम सदके दस्त करे हक़ चवण जी ॿुधण जी सम्झण जी क़बूल करण जी हक़ ते अमल करण जी सम्झण खबा ज़िद न करण जी हक़ ते मारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। कजी सलवात पढ़ो मोहम्मद। इंसान जाहिल पैदा थियो आहे चाहे तो हिदायत वठे ऐं इहो बि थो चाहे त मां आख़िरत में कामयाबी हासिल कयां। त अज़ीज़ो कामयाबी जे लाइ राह ऐं वाट हुजणु खपे। नबी अलैहिस्सलाम जे अहादीस में इहे शयूं मौजूदु आहिनि त तोखे करिणो छा आहे। अगरि नजात वठणी अथई त पोइ तोखे छा करिणो। मशहूरु हदीस आहे त मसल अहल बैती कमसल सफ़ीनत नूह मन रकिबहा नजा वमन तख़ल्लफ़ अन्हा ग़रिक़। फरमाया मुंहिंजे अहल बैत जी मिसाल कश्ती नूह वारी आहे। जेको चढ़ंदो सो कामयाबु जेको न चढ़ंदो पोइ दुनिया वारनि जी आदत इहा आहे त जेके बि फ़ज़ाइल मुस्तफ़ा अलैहिस्सलाम पंहिंजे औलाद ऐं आल लाइ बयानु कया आहिनि उन्हनि बि कुझु न कुझु हिन में जोड़ियो आहे। पोइ चयूं त नबी जो ही फ़रमान बि आहे त असांजा भला साहबी सभु सितारा आहिनि। पोइ पुछूं त भला इहे सितारा छो ठाहियो। चए इन करे त इहा ॿेड़ी जेका आहे अहल बैत आहिनि ऐं ॿेड़ी सफ़र कंदी आहे सितारनि जे सहारे। कच जा माण्हू बि ठाहियो रास्तो अथव। अगरि राति जो इंसानु ॿेड़ी ते चढ़े पोइ सितारे जी ईंदो आहे त हे कुतुब आहे हे शिमाल आहे। लिहाज़ा अहल बैत कश्ती आहिनि ऐं साहबा सितारा आहिनि। पोइ वरी इन करे जो ॿेड़ी न हलंदी सितारनि खां सवाइ लिहाज़ा अहल बैत जो चारो बि न आहे साहबा खां सवाइ। अलाह खां पुछे त पोइ जॾहिं नूह अलैहिस्सलाम जी कश्ती हली आई पार थी तॾहिं आसमान ते झोड़ो आसमान ते झोड़ो मींहुं पियो वसे ऐं ज़ाहिर त मींहं में झोड़ में सितारा
न हूंदा आहिनि। अगरि नबी ईअं फरमाए त मुंहिंजे अहल बैत जी मिसाल आम कश्ती वारी आहे त पोइ त वारी ॻाल्हि सही। अगरि नुंह वारी आहे त पोइ नुंह वारी कश्ती पार थी सितारो हिकु बि न हो। हे पार थी त पोइ पार थियण में छा थियो? पार थियण में जेके पार थिया उहे बि ॾिसो ऐं जेके पार न थिया उहे बि ॾिसो। नूह अलैहिस्सलाम ऐलान कयो त जेको चढ़ंदो सो पार, जेको न चढ़ंदो उहो खार। ऐं चढ़ण में माण्हू त चढ़िया पर हैवान बि चढ़िया। माण्हू चढ़िया, हैवान बि चढ़िया, हलाल बि चढ़िया, हराम बि चढ़िया, बिल्ला बि चढ़िया, कुआ बि चढ़िया, रिछ बि चढ़िया, बघड़ बि चढ़िया, कुता बि चढ़िया, मिरू बि चढ़िया। हाणे इहे पार छो थी विया? ॾिसण में त मिरू ऐं कुता ऐं बघड़ हा, बाबा तूं जिन्स ॾिस त नबी जो चयो वरितो या न? अगरि नबी जो चयो वठी मिरू बि चढ़ी पवे त पार कुतो चढ़े। ऐं बुढो केरु हो? पुट जेको न चढ़ियो। इन जो मतिलबु आहे नबी जो पुट आहे ॿुॾे थो, कुतो पार थो थिए, पोइ जिन साईं ज़ात न ॾिस त नबी जे चए ते हले केरु? नबी चए ते हैवान हले थो उहो ई पार। नबी जो चयो हैवान न पुट नथो वठे ख़्वार। इन जो मतिलबु त को ॻाल्हि न को साहबा जी आहे, न को अहल बैत जी आहे, न कंहिंजी आहे। अच वे हा पहुची वई न। हा यको पद पियो हुजे मां त चयो मां सुञाणा गुलाम जो भाउ आहे। हा मां सुञाणा थो जानी, मां बुढ़ो सुञाणाई, बुनियाद सुञाणाई। सलवात पढ़ो मोहम्मद राज़ी राज़ी हुजे, सलवात पढ़ो मोहम्मद हाणे ॿुध वरी त मतिलबु थियो त हैवान पार थी विया ऐं औलाद। त हाणे मसइलो न आहे त उजण आहे, हे मरी आहे, हे चांडियो आहे, हे मंगड़हार आहे, हे शेफ आहे। ॾिस त अहल बैत जी ॿेड़ी थी आहे या न? अगरि अहल बैत जी ॿेड़ी थी आहे त असांजो साईं आहे। अगरि न त जॾहिं नूह जो पुटु नथो चयो त पोइ असां सैयद हुजे। हेॾो वरी ॾिसो न हीअ उमती आहे चए थो अली दा पहिला नंबर, सैयद चयो त अली जो चोथों नंबर, पोइ हिन सैयद खे ॿुॾी हुअणु खपे न। तव्हां न चइजो मां थो चवां। सलवात पढ़ो मोहम्मद और हिकिड़ो मसइलो तव्हांखे ॿुधायां, सैयद खे चओ न तव्हां। छो त मां हिकु रवायत पढ़ी आहे त सैयदा सलामुल्लाह जे खून ऐं खीर जो असरु इहो आहे जेको वाक़ई सैयद हूंदो न हक़ु ॾिसी पोइ मरंदो। छा हक़ु ॾिसी पोइ मरंदो? छो त साइण जे खीर ऐं खून ते जहनम हराम आहे। तव्हांखे हक़ु न आहे जो तव्हां वातणो, इहो मां सॼाणो घोड़े करे बराबरि। सलवात पढ़ो मोहम्मद हा पंहिंजो पाण हिकु सलवात छो त पढ़ो था। ॾिसो वरी मसइलो आहे त कश्ती ते चढ़ण खां पहिरियां तोखे इहो इख़्तियार आहे त पोइ हीअं वञे या हीअं वञे। विच कश्ती ऐं विच सीर में तोखे फॾे जो हक़ु न आहे। कश्ती ते चढ़े तुंहिंजी मर्ज़ी, न ते चढ़ न। अगरि कश्ती ते चढ़े त चढ़ण खां पोइ तुंहिंजी मर्ज़ी न आहे, मलाह जी मर्ज़ी। सैयद हुजे, फ़क़ीर हुजे, पीर हुजे, मीर हुजे, मौलवी हुजे, ज़ाकिर हुजे, नंढो हुजे, वॾो, चढ़ियो त पर चुप जॾहिं वञे मलाह।
सुभान अल्लाह ये आहे न ठीकु आहे। हाणे अगरि कश्ती चढ़ण खां पोइ तो खाईंदे छा जेको कश्ती में हूंदो न कश्ती आहे अहल बैत जी मलाह 14 ॻाल्हाए सुभान अल्लाह चाहे चढ़े न चढ़े तुंहिंजी मर्ज़ी चढ़ण खां पोइ ट्रा न कर सुभान अल्लाह जाॾे अहल बैत वञण तोखे वञिणो आहे ऐं जेको कश्ती में अथई उहो खाईंदे आहे न हिते वेह खेचल कई तो ॻाईंदी टपा ॾियनि न पोइ मला चक पे शरीर थी वे जो मतिलबु आहे टपा ऐं ठेंग ऐं शैतान कश्ती में चढ़ी सघे ई नथो अगरि चढ़ी बि वेंदो लाहे छॾियसि ईअं जॾहिं हे मला तोखे रस्ते में लाहींदो त 14 जी कश्ती ते संभाले चढ़जाए 14 मासूम मला अथई हिते खेचल कंदे त कॾहिं कोन लाहींदे अञा त कमु घणो आहे अञा त बीह सही ईअं न सही हा ईंदो न हाणे ॾिसो कश्ती में आहे सबील पीओ न्याज़ खाओ हलाल खाओ पंहिंजो खाओ यतीम जो न खाओ हराम न खाओ व्याज न खा सबील पी अगरि कंहिं चयो मोलक चयो मौला मूंखे भंग जो शौक़ु थियो आहे लवट या को वॾेरो वेठो अचे मूंखे शराब भला खपे त लव ऐं जो मतिलबु त ॻाल्हियूं घुर उहा कजां जेको अहल बैत ॼनी आहे खाराईंदी पिया पंहिंजी के त कन घोड़ी जो सीर में लाथो त ॿुढ ते ॿियो चारो ई न थिए ॻाल्हाए आहे न। हाणे कश्तियूं जेके आहिनि टाइम हूंदो आहे कचहरी कश्ती आहे मिसाल तौर ते नारे जी कश्ती आहे ब्रेज जी कश्ती आहे हिन पार खां हुन पार ते 10 मिंट पोइ लही वेंदो न या दरिया में चढ़े थो त हितां असां हितां चढ़ियो त तव्हां लाड़कड़ वञणु चाहे थो कलाक 2 कलाक पोइ लही वेंदो न माना लहण जो टाइम बि मालूम आहे चढ़ण जो मालूम आहे ऐं कश्ती अहल ॿिए जो टाइम आहे ॼम बि हिते जवानी बि हिते पढ़ बि हिते करण बि हिते शादी बि हिते सुम्ह बि हिते खाओ बि ऐं अॻियो आहे मरो बि हिते छो त जेको हिन कश्ती में ॼमे थो हलालिया ॻाल्हायो जेको हिन कश्ती में ॼमंदो हलालिया न ऐं जेको हिन मरंदो कश्ती तो जी मिंट न कलाक जे ॾींहं जी न आहे ॼम बि हिते मरो बि हिते त सॼी ज़िंदगी अहल बैत जी कश्ती में आहे ॻाल्हाए आहे न सॼी ज़िंदगी अहल बैत जी कश्ती में आहे हेॾी सॼी ज़िंदगी अहल बैत जी कश्ती में आहे त पोइ मला 14 आहिनि जिथे विया आहिनि उते वेहे जेको खाराइनि उहो खाओ जिथे सुम्हारे उते सुम्ह जेको ॼनी हो वठो नखरा न कर नारो तो तव्हांखे ॿुधाए थो त न्याज़ बि जाम खाधो अथव सोचे सम्झी चढ़ो माना इहो आहे त तव्हांखे चढ़णो आहे त मां इहो तय करिणो आहे त जेको मलाह चवंदो खेचल न आहे हाणे मतिलबु छा थियो माना कश्ती में ॼम छठी बि हिते अथई नालो बि मालिक बि पुछो न हिकु नाला रखंदा ख़बर टेड़ो लीमो काडेरो फोटो जिन रखिया आहे न वरी छठी कनि नालो जेको आहे न इहो वॾो असर थो रखे अगरि 3 पुट अथई तोखे ऐं हिकिड़े जो पुटु नालो ॾाॾे जो आहे या बाबे जो ॿियनि खे पादर ठोकी हुन अबे खे छा चवां माना तो वारो पीउ फोटो जेको आहे उनखे एॾी क़दुरु आहे त उनखे गार बि नथो ॾे
तरी मासूम फरमाइंदा तुझी फितरत में आ तो वॾे जो एहतराम करो जो नाले जो एहतराम कर तो नाला ही असांजा रखो मजाल तो जे वात के जो गार कढे ॻाल्हाए तो हमरा हुजे वो हुजे वो ना जी रंग हुजे नाला रखे वरी बे मल का पुछो भला ये नाला वरी उते छो जे मूंखे गार करण जी आदत आहे ॻाल्हाए अरे गार करण जी आदत ॻाल्हाए नाला अहिड़ा रखो जो फ़रिश्ता ॿुधी बि हया कनि अगर मैयत थे थी या क़बर में लहे थी तो मुल्क न के ईंदा न पहिरियों छा पढ़ंदा नालो नालो छा अथई ग़ुलाम शेख ग़ुलाम अली अली मोहम्मद हसन हुसैन मासूम नाला दिया ज़ारा फातिमा बतूल सकीना ज़ैनब माण्हुनि खे हया न आहे फ़रिश्तनि खे वॾो हया हा सही ॿिए खे चवंदो हलो यार हे मौला ई आहे असां हेॾे काॾे फाथा वञूं पोइ मुल्क न केरु ईंदा बशीर ऐं मुबशिर ईंदा भाई मौला जो नौकर ठीकु आहे ऐं ॿिए ख़ौफ़ जो नालो छा अथई मरवान नौमान जे कुटेस तव्हां ॾिठो की पोड़ा मौक़ो ॿुधाए मूंखे अली बच फ़क़ीर ॾिठो जेको ॿुधो हुई हो जेको वणंदे चढ़ी वेंदो हा ॾाढे पढ़े बि ॾिठो त ॾाढी जॻह हा उहो ॾाढा वसी सो मतिलबु आहे त उहो अजीब हो ॿुधिजो तवजो चवंदो हो त अलाह साईं मूंखे जहनम मोकिल अरे भरी कोट लाल पासे जो तव्हां ॿुधो हूंदो हा चयला साईं मां जहनम ईंदुसि मोहम्मद तूं सभु जदत जी कॾहिं ॻाल्हि तूं वरी जहनम छो चई मुंहिंजो हदफ़ आहे चई मां दुश्मनाने अली अहल बैत खे ॻोल्हींदो वता थो हिते लभनि था नथा उते सभु गॾु था पादर सोला थी ॻाल्हाए ये मज़ाक न आहे हा साईं इहा मोहबत जी वॾी दलील आहे भलो नौकर हूंदो आहे न भलो नौकर बाना रहा न रहा मालिक तकलीफ़ न दशम चवंदा न उहो नौकर वणंदो आहे न चए त मूंखे जा न मूंखे ॻोल्हींदो तव्हां ॾिठो सभु गॾु हूंदा ऐं अजीब हो उन ज़माने में सौ रुपये ॾींदासीं 100 ते चुप करे वेह छा न ॻाल्हाइजांइ त अमीर फ़क़ीर वज़ीर वेठा आहिनि पोइ 5 मिंट चुप करे ईअं थियो कोट जी मीर हाजी साहिबु सदर हुजे एजाज़ वज़ीर आज़म हुजे हिनखे 100 रुपयो न ॾिनो 100 वॾी ॻाल्हि चइनि गार न कढजां त पोइ न कजे 5 मिंट वेठो सिधो स्टेट ते मीर हाजी खे खेलना पड़ा 100 रुपया बजा पे हाँ फाटता है खेलना पड़ा सारा फलाने तलाने फलाने तलाने फलाने नारे ऐं रात जो 70-74 साल उम्र सुतो भी हुजे ना ऐं के अची जैसे अली बस फ़क़ीर या अली मदद त ईअं न उथी डंग ते भी हिकु जॻह मौला अली हिम्मत सियारो हुजे उन्हारो हुजे राग 4 थियनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं वरी ॾिसो कुदरत जी हुई अता छा हुई पोइ बाद में अञा मसलन माण्हू चवंदा भाई भिटाई ते हलो था 9 तारीख़ हलूं था पिया करबला मातम ते माना हुतो ॾिसो जुलो में आंदा पिया
वाह 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 सुभान अल्लाह सुभान अल्लाह चलो आ तिखे घोड़े वाली सरकार हाय 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 वाह वाह बोला बस वो मानू रेल वाला पोप जला गाड़ी ना रुपए पोप है फिर वाह वाह सुभान अल्लाह ये रसाई सुभान अल्लाह क्या रसाई ठीक है अच्छे अच्छा थोड़ा तो तकड़ तो ना मां का शहर है तो पहुंचे जा ना सलवात पर मोहम्मद हां याद कर या ओ बडवा देखो हां 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 अब खबर है उम्र घणी थई आगा दो पाकिस्तान वाला हां ठीक है ठीक बडो गाल बदो पो ये हलंदो ठीक आहे हाणे वियो ज़ियारतुनि ते बिस्मिल्लाह साईं अब्बास अली साहब जो वालिद साहब मूंखे ॿुधाई ॻाल्हि जंहिंसां वियासीं त नजफ़ वियासीं अलाए करबला में आयासीं असां टांगा कया बराबरि चार गॾु आहे मुंहिंजा अली बिन फ़क़ीर असां त टांगे की त तूं केॾे वईसीं आख़िर तिखे घोड़ाड़ी सरकार बीठी सुभान अल्लाह पोइ वरी सुबुह जो टांगा आया डुबरा हिकिड़ो फालो टांगो घोड़ो अबा अली बिन फ़क़ीर कहिड़ो आहे माया हिकु चढ़ वाह वाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ठीक है अच्छा हाँ नमाज थे पई आयतुल्ला अब्बुल हसन इस्फानी जो ज़मानो हुजे ये हाजी साहब ॿुधायो त असांखे नमाज में हुजे असां अल्लाह अकबर अल्हम्दुलिल्लाह हिन जो बर 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 रुकू में बर क़याम में बर नमाज में बर हाणे हिन जो इहो कमु कयो त हिनखे वठी आया अबुल हसन ॾे आख़िर सभिनी नमाज़ ख़राब की थी वाह वाह सुभान अल्लाह न को अल्लाह अकबर की तो न सलवात पढ़ी जैसे न सुभान अल्लाह आला आबाद हम जा किया क्या की तो सके एक ही दस चाहिए मजदूब आए नहीं नमाज या है सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मजदूब है ना चाहिए नमाज से नमाज या है वाह वाह सुभान अल्लाह तो ये मजाक न है सुभान अल्लाह पोइ वरी जेका हीअ थो ॻाल्हि करे पोइ वरी हीअं थियो त गवार विया बगदाद त हे लिखी वञी कुंड में वेठो दरवाज़ो जो बंदि करिया त हे जुलाब खाई वियो जुलाब जो खाई वियो त जुलाब जो खाधई त पोइ वरी कमु ॾेखारियो जुलाब सभई विया हलिया ऐं जी किनो कयईं सॼो पोइ वरी भलो कमु थी वियो साईं जवाब हो चइजे हेॾी मिटी लॻंदी आहे उस में कारो न थिए हिकिड़ी आस्ते सलवात थोरो तो जो बोला जेके ख़ुदाम हुया सुबुह जो आया दर्जो खोलनि त वाह वाह हे कुंड में लिखी वेठो हुजे चयूं त हे हिन कमु कयो आहे ॾाढो मज़ोसि हाणे गंढ में ॿधोसि चई वञो त गदिले में हिनखे हाजी हसन अली साहिबु साईं अब्बास जो बाबू अजीब फ़क़ीर हो हाणे कूड़ जो इम्कान ई न पोइ जात खे घोलाड़ी सरकार वाह वाह सुभान अल्लाह माना होटल फिटी करे मरी वेंदो हे पानी में पहुतो तो ॿाहिरि बीठो हुजे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाँ न कपिड़ा मेरा न को लटा मेरा न को कतल में पानी ये न आलो कुछ को लोगों सो मक़सद आहे त ये वाट है मालिकनि जे कश्ती ते चढ़ण खां पोइ अगरि इंसान पुख़्तो आहे त इहो बि कमाल आहे सुभान अल्लाह हाणे त कंहिंखे मां ॻाल्हि कयां थो कॾहिं कॾहिं सोचींदा हूंदा न भई मालिक त मासूम आहिनि इमाम आहिनि नबी आहिनि जेके वली आहिनि उनखे त करा हे वीचारो छा
वाह वाह सुभान अल्लाह ये न सोच असल में भली शे सां वाबस्तगी असर कंदी आहे वाह सुभान अल्लाह ॾिसो मुंहिंजे असर रखो हेॾो अतर पियो हुजे हेॾो गंद पियो हुजे आङुर विझो ॿिनीअ में अगरि अतर में वेंदी त खुशबू हेॾे पक हाणे जेका आङुर अतर वारी आहे बिस्मिल्लाह जुमण खां घणो ख़ुशबू कंदी न हां साईं हाणे अतर त कोन्हे अतर मां ॿुड़ी आई आहे सुभान अल्लाह पर अतर में ॿुड़ी अचण खां पोइ उहो आङुर अतर वारो कमु करे सघे थी त जेको मालिकनि जे वस में वञे थो न पथर मथे खोड़ी पेरनि ताईं पंहिंजी राय नथो पंहिंजी ज़िंदगी न पंहिंजी ज़ात न पंहिंजो माल न बसि दर अहल में दुश्मन खे सहणो न आहे मालिकनि खे छॾणो न आहे पोइ उन लाइ को मसइलो ई न आहे बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह असांजे ज़माने में आयतुल्ला बहलूल हाणे गुज़ारे 2 साल थिया 140 साल जो उमिरि सुभान अल्लाह यानी 140 साल 140 वाह अफ़गानिस्तान में कैद रहियो हे कई हो कई उनजो अची वियो माना टिकट डुकायल न गाॾी डुकायल न जहाज़ डुकायल न हाँ हाणे ॿुधायो सुभान अल्लाह सुभान मां ॾिठो कयां पोइ चाहियां न त मां थो वञा कराची त हीअं कर हीअं कराची सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाँ बिस्मिल्लाह वरी बिस्मिल्लाह कराची बीठो अच्छा हलो त लाहौर हीअं वञे लाहौर सुभान अल्लाह सुभान अल्लाह 2 मिंट बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह वरी वेठो त हल भला करबला हल करबला हीअं कई हीअं करबला सुभान अल्लाह सुभान अल्लाह वाह इहो इहो असां ॾिठोसीं इन जो मतिलबु आहे त जेको मालिकनि जे वस में वेंदो आहे न पोइ पद हे न कंदो आहे पद हो कराईंदा वाह वाह सुभान अल्लाह ॾिसो न तव्हांखे साफ़ जवाबु ॾियां न जो कंहिं चयो मौला अली खे या अली जल्दी सवाल जो जवाबु ॾींदो सोचींदो न आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह चयो आङुर घणी अथई पंज ताईं पंज त घणी ईंदा वाह 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 मौजूद है छह ना घणे वॼायो मौजूद है जीअं तुंहिंजो हथ आहे न हां साईं ये पूरी काइनात मुंहिंजे साम्हूं राई आहे वाह 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 हाणे हिकिड़ो बसि ॿियो ॻाल्हि थी वियो चवंदा न वलीअ जो क़दम आहे ज़मीन ते बिस्मिल्लाह सही चवंदा न ज़मीन ते हाणे मौला छा फरमायो दुनिया राई आहे बिस्मिल्लाह राई बिस्मिल्लाह जो दाणो सर मौला जो पेर वॾो या राई जो दाणो पैर हाणे ॾिसो राई जे दाणे ते मां किताब रखां हे वॾो आहे हू तक ऐं राई जे दाणे ते पुॼण त पधु करिणो पवंदुसि न करो न भले हीअ राई जो दाणो आहे अली जे कदम हेठां मुंहिंजो कदम वॾो आहे ज़मीन मुंहिंजे कदम हेठो मूंखे पधु करण जी ज़रूरत कान्हे वाह 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 सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह बिस्मिल्लाह हाँ हाणे जिनखे हीअ पंहिंजो था कनि न उन लाइ बि राई आहे सुभान अल्लाह हीअ ये जेके रवायतुनि में आहे वली जो हिकु कदम मशरिक़ में त ॿियो मग़रिब में सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॻाल्हि सम्झो थिए मां लाह हेठि बिस्मिल्लाह 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 हाणे मतिलबु इहो थियो त ज़िंदगी अहल पैद जी कश्ती में आहे त पोइ संभाल पाण खे त हर कमु अहल पैद खां पुछी कर मां कल्ह बि ॻाल्हि कई अॼु बि कयां थो त शादी बि हिन कश्ती में करणी थिए मालिक खे विहारिजांइ शैतान न घुराइजांइ शैतान घुराईंदे लाइ हाणे चओ हाणे अॻिली हदीस जेका पढ़ी तर्जुमो कयो असां सभु चऊं था त असां कश्तीअ नजात चढ़ूं बिस्मिल्लाह तवजो हाणे मां मासूम जो फरमान पढ़ियो आहे ॿियनि में ऐं मौला हुसैन में जेको फ़र्क़ु बयानु कयो अथऊं पर मैं त खुल ना सुफ़र नजात असां 14 जा 14 नजात जी कश्ती आहियूं अॻिलो जेको अजीब आहे सफ़ीनतुल हुसैन औसा वफ़ी लुजल बिहार असरा ॾाॾे हुसैन जी कश्ती वेकिरी बि आहे तिखी बि आहे असां सभु कश्ती आहियूं ॾाॾे हुसैन जी कश्ती वेकिरी बि आहे वेकिरी छा माना माना उन में वेहण जी जाइ गुंजाइश वधीक आहे ईअं
तीखी माना तेज। हाणे तोखे मौला फरमाइनि था कि हुसैन जी वापसी खे ॾिस। नमाज, रोज़ो, हज, ज़कात, हया, गैरत, शादी, मुरादी, कमाई, खैरात, ये सभु असां सभिनि जी कश्ती में आहे। पर हुसैन जी कश्ती जी का गुंजाइश है वो अमल गोर जो हिन कश्ती में कहिड़ो अमल आहे? नमाज, रोज़ा सभु सभिनि जी कश्ती में, पर करबला हुसैन जी कश्ती में। करबला हुसैन जी कश्ती में आहे। माना इहो जो आज़ादारी जेको सैयद शुहदा है इहो अमल आहे, इहो हुसैन वाला जी कश्ती में आहे। इन जो मतिलबु आहे सभु अमल कर, सभु कर, पर हिन कश्ती में चढ़णो अथई त आज़ादारी जो क़ाइल थी ऐं कर। बिराए खुशनु दिए इमाम ज़माना बुलंदर सलावत। हाणे जेके माण्हू आज़ादारी जा मुखालिफ़ आहिनि, भली हाजी नमाज़ी हुजनि, हुसैन मुला ते कश्ती चढ़ंदा ई न। ऐं जन्नत जेका आहे न इहा चैन जे नूर मां न ठही रही आहे, इहा जन्नत हुसैन जे नूर में ठही आहे। ऐं गोया कि जन्नत जेका आहे मौला हुसैन जो महिमान खानो आहे, वेंदो उहो जेको हुसैनी हुओ। ऐं हुसैनी जी वॾी अलामत आज़ादारी आहे। हाणे जेके वेठा आहियो तव्हां हे सभु नमाज़ींदा आहियो न? ॻाल्हायो न ॻाल्हायो ख़बर पइजी वई। मां नमाज़ जी ॻाल्हि कई त माण्हू हाणे अलाह साईं मूंखे चओ ॻाल्हि कंदो आहियां त पाण चहिरे में ख़बर पवंदी आहे। ईअं न तव्हां चओ न चओ ठीकु आहे। हाणे अगरि हुसैन जी कश्ती चढ़णो अथई त पोइ मौला जी आज़ादारी में रुकावट न ॾे, मजलिस में अचो ऐं जल्दी अचो ऐं जल्दी चढ़ो। हिकिड़ा छा कंदा आहिनि पुछो त बानीअ खां भला फलाणो ज़ाकिर कंहिं महिल पढ़ंदो, अरे तो हुसैन जो आज़ादु आहे ज़ाकिर जो। ईअं कंदा आहिनि न, जेके वॾा वारा जलसा कराईंदा आहिनि पोइ वीचारा वेले में हूंदा आहिनि, पोइ टेलीफोन हिते हूंदो आहे अदा फलाणो कंहिं महिल पढ़ंदो। ॿुधाणे अलाए जावेद पढ़ंदो त बोला न ईंदो, साईं राति न थींदी। हे ॻाल्हि छा थी ज़रूर पढ़ंदो केरु बि पढ़े, ज़िक्र वॾो आहे या ज़ाकिर वॾो आहे? ठीकु आहे न। थी सघे दुनिया जो वॾो डॉक्टर हुजे, फ़लसफ़ी हुजे, ऐं मौला जो क़ाइल न हुजे, शैतान आहे। थी सघे बकरा हुजे, धनार हुजे, अली वारो हुजे। तो मक़सदु आहे त हीअ आज़ादारी सैयद शुहदा सलामुल्लाह अलैह इहो मौला जो उहो अमल है जेको करबला ॾिनो, ऐं करबला वारो अमल सिर्फ़ु कश्ती हुसैन में आहे। अगरि चाहे थो त कश्ती में पार थिए त पोइ हीउ अमल कर, छो त हीउ अधु दीन आहे। हे न इंसान जी जॻह शहर कए हथु कपिजे त माण्हू मरंदो न, जॻह कपिजे शहर कटिजे। आयतुल्लाह ख़ुमैनी फरमाइनि था त आज़ादारी सैयद शुहदा इस्लाम जी शहरगाह। इहे उहे कन रही ॿुधनि जेके कल्ह फोटो ते का वठजनि पिया। अरे इहे सैयद न हुजे त माण्हू जो पुट ई न हुजे हा। सलवात पढ़ो मोहम्मद आले वाह। कल्ह चयो इहे बुत न फोटो, अरे बुत न आहिनि, तोखे कहिड़ी ख़बर ख़ुमैनी खामराई छा आहे? पुछ दुश्मन अहल बैत को छा आहे? जो मता के नसीहत कया थो कॾहिं बि सैयद जे बारे में ज़बान न खोल, न खोल, भली मवाली हुजे न खोले सैयद न साईं ॼाण साईं जो हीअ त सैयद आलिम आहिनि जेके ॾिसी सॼो ॿुधायो। और रवायत मां पढ़ी ग़ुलाम शरीफ़ मजलिस में जॾहिं हुन खेच लॻे हिकिड़े तो हा मां चयो त बाबा उलमा जी जेको चयो था नज़र इला वजल आलिम इबादा, आलिम जे चहिरे खे ॾिसण इबादत आहे। त के पुछो भला हर आलिम चए हट न, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जे अवाम में शैतान बि थींदा, मौलनि में शैतान आहे? बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। हां आहिनि न, जेको दीन खे विकिणे थो भले ज़ाकिर हुजे मौलवी हुजे, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जेको माण्हुनि खे ॾेखारण लाइ वाह वाह लाइ मजलिस कराए थो कुझु कोन्हे। ख़ुदा ख़ातिर कर, मासूम जो अदा कर,
तो पूछो मौला वो आलिम ना अल आलिम अल्लज़ी इज़ा नज़रता इलैहि ज़क्करक अल-आख़िरा सादिक़ अलैहिस्सलाम ये आलिम सां मुराद उहो आलिम आहे जेको ॾिसे त क़यामत यादि अचे अल्लाह यादि अचे रसूल वाह वाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह अहिड़े जेकर अल्लाह को ख़बर कवाली या मौलवी ए वार दाढ़ी लबे न वया छू छू वाह वाह अहिड़े जेकर लॻो जेके ॾिसण सां अल्लाह रसूल अहल यादि अचे ये सईद फ़क़ीर आहिनि हिननि दुनिया खे शियत खे बचायो आहे दुनिया दुश्मन आहे हाणे तव्हांजी छो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह हाँ बिस्मिल्लाह इन्हनि जे करे न त पोइ ही दीन बचाए थो इस्लाम बचाए थो हरमनि जी हिफ़ाज़त ज़ैनब कुबरा जी हरम जी हिफ़ाज़त तव्हां कई हुई विया विया न विया मरी विया केरु आलिम आहे बिल्कुलु जेके मोमिन बीबी जे हरम खे बचाइनि मौला जे हरम खे बचाइनि उहे बेकार आहिनि ऐं मवाली जेको आहे इहो सुल्फी जेका आहे इहो दीन हथ जी नमाज़ वेझो कोन्हे वटो करे ई नथो इहो दीन पार या उहो मौली जा करे पैसा ते थो करे हे वापारी काॾे हो क़ुर्बानी काॾे हिसाब कयो आहे अलहमदिल्ला हाणे काफ़ी इंसान थी विया आहिनि ऐं मूंसां त खेचल कयो ई न मूंसां खेचल कयो त राज सां खेचल आहे मां फिरी पियो त हीअ पटको धूड़ आहे न घणनि कम सां पढ़ंदो चलिया मां मिंबर ते वेहण खां पोइ मुंहिंजो मिज़ाज मौला अली वारो हूंदो आहे हक़ चवां कंहिंखे वणे न इलाही माण्हू मूंखे न घुराईंदा साईं सच थो ॻाल्हाए बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह ईअं चवंदा भली लॻे हक़ चवण हक़ीरो तंहिंजे करे हक़ चओ पोइ घुराए राज़ कोन्हे ज़ात आहे जेको ॿिए कुतर खे खाराए थो मूंखे बि खाराईंदो बिस्मिल्लाह 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 बहरहाल मौला जी कश्ती वसी आहे ऐं तिखी आहे सुभान अल्लाह ऐं जो मतिलबु नमाज़ बि भली आहे रोज़ो बि भलो आहे हज बि भलो आहे गैरत बि भली आहे हया बि भलो आहे पर हीअ आज़ादारी तिखी आहे इन करे दुश्मन खे ख़बर आहे त तुंहिंजी नमाज़ तुंहिंजे रोज़नि सां तब्दीली न ईंदी या हुसैन थींदो अॻिलो पुछंदो त केरु मारियो ऐं केरु बो कंहिं मारियो ऐं कंहिं मारियो जंहिं महिल ख़बर पई न सही त हुसैन बिन अली मारियो वियो यज़ीद बिन माविया मारियो अगरि हया अथसि पोइ त लाल त पुटु हुननि जो ईंदो हेॾे धीअ हुननि जी ईंदी हेॾे माउ हुननि जी ईंदी इहे वेड़ा वसाया वधाया ज़िक्र अली आहे न ज़िक्र हुसैन दुश्मन चए थो सभु कुझु नमाज़ पाबंदी न आहे तुंहिंजो हलवो विकिणो था माउ पीर जेके सॼो इहे पठाण घणो खाईंदा न इहे जेके ईंदा आहिनि खाईंदा न पोइ तोसां दुश्मनी त छीं जो मुल्क मां न खावां ऐं जे वक़्तु तुंहिंजे वापार सां दुश्मन न आहे तुंहिंजे दुकान सां दुश्मन न आहे तुंहिंजे कारण कपिड़े सां तुंहिंजे या हुसैन सां लिहाज़ा मुले खे माण्हू थिए त हुसैन छॾी न अलमो माण्हू पियो हे जेको 12 में त आलो हणंदा न पोइ लाहियो ई न छो लाहींदा आहिनि सदाई बि लॻल हुजे न पीपी जा 12 में लॻल आहिनि न तुंहिंजो लॻल आहे मां छो सलवार जो कमु आहे न पंहिंजे खे छिकी थो दुश्मन खे छिकी थो तव्हांजे उतां किथे अलम गाज़ी जो लॻल इहो बोलो अचे ऐं जेको बाजो हूंदो त मोलाई आहे लहे त लहे ख़ुशि थींदो रोड आहे ख़ुशि थींदो हलाली ॿार मोलाई आहिनि पर अलम सॼी दिसां ख़ाली आहे उतां खां मोलाई थकुल आहे जेके ॾह इहो सबब आहे त अलाह साईं तो हा इहो सबब त क़यामत में अलाह साईं बंगला न ठाराया छपरा न मोमिन खे वेहण लाइ मौला अली जो अलम लेवाल हमद छां सिर्फ़ु उते हूंदी
मां चवां जो अलाह साईं हिते वॾे वॾा उता भले एयर कंडीशन कमरा ठाराया के ठाराया त को खे बीहारणो पए हिकिड़े खे तवजो पहले चेक करे पीउ जो पुटु आहे न मां अलॻि अली जे हथ में जेके आदि हूंदा हलिया हूंदा भाॼ करे उतो ई भॼी रहा बस कश्ती चढ़ो ऐं कश्ती में आम शइ आहे कश्ती में ॾिसो त छा छा आहे साईं हिन कश्ती में छा छा आहे हिन कश्ती में जवान कोठा बुज़ुर्ग कोठा नंढा ॿार कोठा ऐं गैरत बि कुठी वॾो जबल चयो आहे गैरत कुठी जो मतिलबु छा आहे हाँ हुसैन मौला जो इम्तिहान जवाननि जो अब्बास जो इम्तिहान गैरत जो जॾहिं आख़िरी मंज़िल में ज़ख़्मी थी मौला आया न त उन बिस्तरे ते बीठा जिते सजाद न उथी सघे वेही सघे सजाद उथी संभाल भेड़ियो मां पंहिंजो इम्तिहान ॾेई आहियां हाणे तो यार ज़ैनब यार तो यार भेड़ियो यार ज़रो हाणे सम्झी में त 22 साल जे जवान खे काई बीमारी न आई सोचे पियो बाज़ार ई ज़ैनब बेरदाई ई ज़ैनब जोल वजा ॾुखियो जोल पढ़ा थो ही बाज़ार में अचण तोखे कहिड़ी ख़बर मां रवायत पढ़ी आहे जेसि ताईं अली जे धीअ जो पहिरियों क़दम कूफ़े जे बाज़ार में न आयो त सांग ते मौला जी अखि खुलियल पहिरियों क़दम अली जे धीअ बाज़ार रखियो तो साईं गैर अखि कई बंदि भेण चयोसि थी भाउ इंसाफ़ कर जॾहिं तूं कुसे पियो मां ज़रूरु घुरिया तो ते ज़रूरु हलनि पियो मां ज़रूरु घुरिया मां बाज़ार में कुसण आई आहियां अखियूं बंदि छो कया आवाज़ वेंदा मां गैरतमंद आहे शराबनि जी बाज़ार आहे चादर न अथई अने मौला पहिरियों क़दम तव्हांखो बर्दाश्त न थियो ख़ुदा जाए हिकु बाज़ार ॿी बाज़ार हिकु दरबार ॿी दरबार कीअं बर्दाश्ती हूंदी भला ॿुधो ॿधो अजीब पढ़ियुमि अजीब पहिरियों क़दम अली जी धीअ बाज़ार में रखियो पियो न हिकु दुआ घुरे काश मां ॼमां ई न काश अली जी धीअ में ई न त हुजा न बाज़ार में अचा ऐं ॿी जा त सजाद मौला बाज़ार में छा चयो त बीबी खे बिहार हिन बाज़ार सिंगारी न आहे उते सजाद या अलाई तनी लम तलदनी उम्मी काश मूंखे माउ न ॼणे जेके अञा अंदाज़ो नथो हिकु रवायत पढ़ा त गैरतमंद सजाद केतिरो गैरतमंद हो मदीने जो माहौल आहे घर जो माहौल आहे अमन जो माहौल आहे जनाब लैला में घर में आहे मौला सजाद बि नंढा आहिनि ऐं झोको आहे हवा जो थोरा वार ज़ाहिर थिया वाह सजाद पुठी ॾेई रड़ियूं करे रोड़ छो सजाद बछड़ा छो थो रही छा थियो आहे बाबा अम्मा जे वारनि ते दीद पई बुख बर्दाश्त न थियो ईमान सां ॿुधाए वेड़े में माउ जा वार हीअं थिया नथो बर्दाश्त करे सघे ख़ुदा ॼणे चवंदी रही मां अली जी धीअ कुझु ॾियो न ॾियो मूंखे चादर ॾियो इहे विरहानियूं